टॉप सीरियल ड्रामो ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी किस्त में दोस्तों पहिरीं ॻाल्हि त छा ओठो वाकई रईस गफ़ार ख़ान खे गोली हणी पूरो करे छॾींदो जॾहिं हू पंहिंजे भाउ सां मिलण वेंदो आहे कमाल ख़ान सां। छा उते वञण सां ई कमाल ख़ान खे रईस गफ़ार ख़ान मारे छॾींदो या पंहिंजे भाउ खे उतां छॾाए करे मोटी ईंदो? रबन जो छा थींदो ऐं नेक्स्ट एपिसोड में ग़ुलाम सां ओठो छा हशर करे थो सॼो हाल हक़ीक़त तव्हांखे इन एपिसोड में था ॿुधायूं। इन खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। पहिरीं ॻाल्हि दोस्तों ग़ुलाम जे मथां ओठो बाहि ॿारे छॾींदो आहे ऐं वारिस बि इहो ग़ुलाम घर छॾे भॼी वेंदो आहे, हैबत वटि वञी पनाह वठंदो आहे ऐं पंहिंजो घर छॾे ॾींदो आहे पंहिंजे भाउ खां। ऐं दोस्तों जेको आहे ओठो जेको धमकी ॾे आहे उहो गफ़ार ख़ान खे कॾहिं बि कोन मारे सघंदो गफ़ार ख़ान खे। ऐं रही ॻाल्हि गफ़ार ख़ान वेंदो जेको पंहिंजे भाउ खे छॾाइण जे लाइ, कल्ह तव्हांखे असां ॻाल्हि ॿुधाईसीं पोइ हिकु शॉर्टकट वीडियो में, अॼु क्लियर करे वरी ॿुधायूं था। जेकी राति वारी किस्त अचण वारी आहे इन में रईस गफ़ार ख़ान पंहिंजे भाउ सां मिलण वेंदो ऐं इन जो भाउ कमाल ख़ान पेरनि ते हथु रखी माफ़ी वठंदो ऐं पंहिंजे भाउ सां गिला शिकवा कंदो, उन खे इहा ॻाल्हि कंदो त मूंखे हितां छॾाए रईस गफ़ार ख़ान। पोइ का ॻाल्हियूं मञराए पोइ उतां उन खे छॾाईंदो, ईअं कोन छॾाईंदो, पोइ उन खे वठी ईंदो ऐं उन खां गारंटी वठंदो। अहिड़े हिसाब सां रबन उन टाइम उते न हूंदो आहे, रबन पंहिंजे घर हूंदो आहे ऐं आचर मामे खे तेसीं ताईं न छॾींदो तेसीं ताईं उहो कागज़ न ॾींदो। लेकिन उन फ़ोन ते ॿुधाए छॾियो आहे, रईस गफ़ार ख़ान खे बि ख़बर पुॼी वई आहे त आमद खे आचर ॿधी छॾियो आहे ऐं आचर छा कंदो हाणे जॻह मटाईंदो, ॿी जॻह में वञी मामे पंहिंजे खे ॿधंदो। उन खे ख़बर आहे त उनजा माण्हू हिते ईंदा ऐं अहमद खे हू कोन छॾींदो। अहमद अहिड़ो माण्हू आहे कागज़ बनी जा ॾींदो कोन, इन जे लाइ कुझु वक़्तु ताईं अहमद ॿधल हूंदो। पोइ अहमद वरी को नई ट्रिक सोचींदो। उम्मीद आहे वीडियो तव्हांखे सुठो लॻो हूंदो। जे वीडियो सुठो लॻो आहे त इन खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। हा, रही ॻाल्हि हीअ त ओठो वारिस खे वठी वेंदो ॻोठ ॾे शादी कराइण जे लाइ, वॾी कोशिशि कंदो पंहिंजे चाचे सां गॾु। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा।